हस्ताक्षर। खैरपुर जे नामोर शख्सियत बरक ज़मींदार सोशल रहनुमा DACP सरदार सुल्तान अहमद ख़ान चांडियो पंहिंजे इंटरव्यू में गुफ्तगू कंदे ॿुधायो त असां ॻोठाणे माहौल में रहूं था। असां अवाम जा थोरा घणा मोकल वारे ॾींहं ते सुल्तान हाउस ते हल कंदा आहियूं। इलाइक़े में अमन अमान क़ाइमु रखण लाइ पहिरीं तरजीह ॾियूं था। इंशाअल्लाह कुझु ॾींहं में SP थियण वारो आहियां। असांजा वॾा सियासत में आहिनि ऐं संदन पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु आहे। ख़ासि करे असांजो तोजा अमन अमान खां अलावा सिहत न्याणियुनि जी तालीम ते घणो रहियो आहे। असां दुश्मनीअ जो लफ़्ज़ पंहिंजी ज़िंदगीअ मां कढी छॾियो आहे। हमेशह प्यार जा पैरोकार आहियूं। सरदार सुल्तान अहमद ख़ान चांडियो वधीक ॿुधायो त मूंखे ज़रात भला घोड़ा रखण ऐं भलियूं मेहूं रखण जो शौक़ु रखां थो। मुंहिंजो फर्ज़ंद सरदार ख़ान चांडियो आला तालीम खैरपुर मीरस में हासिल करे रहियो आहे। असां अॼु जनाब सुल्तान ख़ान चांडियो सां वेठा आहियूं। सुल्तान ख़ान चांडियो वॾो नालो आहे, जहिड़ो सुल्तान आहे ओड़ो सुल्तान आहे। ऐं अॼु असां उनजो हाल अहवाल ज़िंदगी जे बारे में पुछंदासीं। अचो साईं सां ॻाल्हायूं। साईं सलाम। साईं सुल्तान साहब तव्हां माशाअल्लाह हिते तमामु फर्स्ट क्लास कमु कयो पिया। पंहिंजे ॻोठनि में सर्विस आहे, तव्हांखे DSP आहियो। पंहिंजी लाइफ जे बारे में ॿुधायो सही, तव्हां वॾा शौक़ु रखिया आहिनि पाण। जी साईं बिल्कुलु हिकु त प्रोफेशनल DSP आहियां। मुख़्तलिफ़ ज़िलनि में पिंडो करे हाणे जेकमबाग हुयुसि, जो उन खां पोइ हाणे CPO में असांजो ऑर्डर थियो आहे SP जो इंशाअल्लाह थी वेंदासीं मार्च अप्रैल ताईं। माशाअल्लाह कोर्स जा इहे लिस्ट में नालो बि अची वेंदो। अॻे जेका संगत सां थी वई आहे, अॻे में त हाणे असांजो वारो ईंदो। ॿियो असांजा हिकु त ज़मीनदारी सां तालुक़ु बि आहे। असांजो ख़ानदान ज़मीनदारी सां रहियो आहे। कुझु सियासत सां बि रहिया आहिनि। असां त त पुलिस ऑफिसर कंहिं सियासत में न आहियूं, पर वॾा असांजा सियासी तौरु अॼुकल्ह पीपल पार्टी में आहिनि ऐं उते कमु करे रहिया आहिनि। असांजो ॿियो शौक़ु त ज़मीनदारी सां घणो आहे। ज़मीनदारी में मेन फ़सुलु असांजो कमंद थींदो आहे। कमंद, कपह ऐं खजूं, बाग़ात वग़ैरह। केले जो बि वधीक में शुक्र रहियो आहे। असांजे चाचनि खे, असांजे मामनि खे उहो ज़मीनदारी सां घणो वाबस्ता आहिनि। ऐं हिन वक़्तु